भरजी आया, गौशाला वठी आई, गाय माता जे पुछ सां उनखे झाड़ो रखी, चओ हरे राम, पंचामृत सां स्नान कराई। कहिड़ो पंचामृत हूंदो आहे ख़बर अथव? छा छा हूंदो आहे पंचामृत में? माखी, खीर, श्री कृष्ण गोविंद, हिकिड़ो गोबर, हिकिड़ो छेणो, ॿियो गोत्र, गौ माता जो गोत्र, ऐं ॿियो खीर, ॾही, ऐं ॿियो घी। इनखे चइबो आहे पंचगव्य। छा चइबो आहे? पंचगव्य। ये तो पंचगव्य। दुनिया में चाहे देवता हुजनि चाहे इंसान हुजे, कंहिंजो बि मलमूत्र नफ़रत कयो वेंदो आहे, अस्पर्श हूंदो आहे, यादि रखिजो। चाहे इंसान हुजे, हथ बि लॻाईंदो त वञी करे धोई ईंदो न, देवताउनि जो बि न। लेकिन हिकिड़ी गौ माता आहे जंहिंजो छेणो बि ऐं जंहिंजो गोत्र बि ग्राह्य आहे, जंहिंजे पीअण सां कैंसर जहिड़ी बीमारियूं लही वेंदियूं। अरे केवल इंसान न, परमात्मा सचिदानंद भगवान कृष्ण खे बि उन सां सनानु करायो वियो आहे। बोलो गौ माता की जय। हे मंदिर जेको आहे, हिन में सॼी दुनिया अची करे पवित्र थी वेंदा आहिनि, पापीअ खां पापी, पर उहो मंदिर बि गांइ जे छेणे सां पवित्र थींदो आहे। अहिड़ी गौ माता जी महिमा आहे।